अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त ख़ुशि हूंदा ऐं समूरी सिंध वारा। राति जो मुंहिंजे ख़्यालु काफ़ी वक़्तु थी वियो आहे ऐं असां वटि त अञा हाणे मग़रिब जो टाइम थियो, शाम थी। असां चयो सिंध जे दोस्तनि सां लाइव कचहरी कयूं ऐं सिंध जे दोस्तनि खां लाइव पुछूं त भाउ सिंध वारो छा तयारी आहे, ईंदड़ इलेक्शन में कंहिंखे वोट ॾिजे, कहिड़ी पार्टी खे ॾिजे। मुंहिंजो इन हवाले सां दोस्तनि जी राय वठिजे ऐं दोस्तनि सां लाइव थियूं। प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था। जीअं दोस्त ईंदा वञनि त दोस्तनि खां बि राय वठूं ऐं दोस्तनि खां पुछूं त बाबा इन इलेक्शन में कहिड़ी पार्टी खे वोट ॾियणु घुरिजे। भाउ मोहरम वसाण सभ खां पहिरियों ज़िले सांगड़ खां असांखे जॉइन कयो आहे। भाउ मोहरम वसाण, ईंदड़ इलेक्शन में कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे, कंहिंखे कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे। गुज़िरियल 15 साल जीअं तव्हां ॾिठो त पीपल्स पार्टी हुई, उनखां पोइ इलेक्शन जो वक़्तु आयो, हाणे अची चुको आहे ऐं जेका फरवरी में इलेक्शन थियणी आहे सिंध में, ऐं सिंध जा मसाइल आहिनि, उनखां पोइ सिंध जो अवाम जेको आहे हींअर कहिड़ी पार्टी खे वोट ॾिए, कंहिंखे वोट ॾिए। इन हवाले सां मूं सोचियो त अॼु दोस्तनि सां लाइव सेशन कयूं। त पोइ हिन वक़्तु स्पेन मां तव्हांजे प्रोग्राम जेको आहे हाज़िर ख़िदमत आहियां, इमरान लांडर स्पेन मां। त मूं चयो दोस्तनि खां पुछूं। राशिद अली लाशारी साहिबु, असांखे प्लीज़ ॿुधाइजो त कहिड़ी पार्टी खे वोट ॾियणु घुरिजे, कंहिंखे वोट ॾिजे। अमीर बलोच साहब असांखे जॉइन करे चुका आहिनि। वधि खां वधि जीअं दोस्त अचनि त ॿुधाइनि कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे। राशिद अली लाशारी चए पियो PML खे, अमीर बलोच साहबु चए पियो JUI खे, मोहरम वसाण साहबु चए थो पीर पगारो बहितरीनु लीडर आहे, फैसल दीदार राजड़ साहबु चए पियो त फैसल राजड़ जाम शोरो। अदा फैसल कंहिंखे वोट ॾिजे? फैसल दीदार साहबु तव्हां वोट ॿुधायो, वोट कंहिंखे ॾिजे। मूं सोचियो त अॼु प्रोग्राम कयूं। रजब अली वगड़ साहबु चए पियो PMLN, मीर सादिक रजा बुख्ती साहबु महिरबानियूं, वॾेरो अज़हर अली महिरबानियूं, अमजद अली चए थो PTI, राशिद अली। असां इन हवाले सां मुंहिंजो असांजो प्रोग्राम सेशन कयूं, वधि खां वधि दोस्त शिरकत कनि ऐं ॿुधाइनि त असां कंहिंखे वोट ॾियणु खपे। सिंधवासी कंहिंखे वोट ॾियणु चाहिनि था, कहिड़ी पार्टी खे वोट ॾियणु चाहिनि था। मूं सोचियो अॼु राति जो वक़्तु बि थी वियो आहे, इलाही राति त थी वई आहे सिंध में। असां ॾे त अञा स्पेन में जेको आहे शाम जो वक़्तु आहे। मावेस भुट्टो चए पियो सबको आज़माया सबका नाम। समीर डेपर चए पियो अदा अस्सलाम वालेकुम। दादू मेड़ खां, अदा दादू मेड़ खां समीर डेपर साहबु कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे। अॼु असांजो प्रोग्राम जो मतन आहे कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे। कामरान ख़ासकली भाउ वधि खां वधि कमेंट में ॿुधायो त कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे। असांजे प्रोग्राम में मीर नासिर जागराणी असांखे वाच करे पियो, पतू जो इनामुद्दीन वाच करे पियो, मुदस्सिर अली वाच करे पियो, इमामदीन महर ख़ैर खानपुर महर PTI, फ्रेस दर्स PP, पतू जो इनामदीन अदा PTI को, राशिद अली लाशारी PP परफॉर्मेंस सिंध, फ्रीज दर्स PP, राठौड़ PP, राय हक पार्टी, शहजाद डायरी जो तो किसी को वोट नहीं दो। न असां इहो प्रोग्राम इन लाइ कयो आहे, असां चयो सिंध जे दोस्तनि खां बि राय वठूं त सिंध जा दोस्त छा था चाहिनि, हिन दफ़े कहिड़ी पार्टी खे वोट ॾियणु खपे, कहिड़ी पार्टी खे तव्हां वोट ॾींदो। इमरान अली चए पियो PTI को जानी। मोहम्मद अज़ीम सिंधी असांखे चए पियो पीपलनि ख़िलाफ़ु जेको बि मज़बूत उम्मीदवार साम्हूं आयो उनजो साथ ॾिबो। प्रिंस निज़ाम बलोच JUI, शाहिद इक़बाल वॾियूं महिरबानियूं। मावेस भुट्टो कह रहे हैं हल सिर्फ़ जमात इस्लामी पाकिस्तान। प्रिंस निज़ाम बलोच चए पियो JUI, राशिद अली लाशारी परफॉर्म सिंध में। असां इन लाइ दोस्तनि खे वठूं पिया त असांखे दोस्त ॿुधाइनि त कहिड़ी पार्टी खे वोट ॾींदा। अदा गौसपुर कश्मीर खां निज़ामुद्दीन ओघाई, वोट सिर्फ़ु जमियत उलमा इस्लाम खे ॾिबो। न्याज़ समेजो साहबु ॾहर की, डॉक्टर कादर मक्सी, डॉक्टर कादर मक्सी साहब त मुंहिंजे ख़्याल सीट उनखे पार्टी रजिस्टर्ड बि कोन्हे ऐं शायदि डॉक्टर साहब इलेक्शन में बीहंदा बि आहिनि, रथ खणी वेंदा आहिनि। पर ख़ैर तव्हांजी पंहिंजी राय आहे, तव्हांजी राय जो एतिराम था कयूं। असां हीउ जेको प्रोग्राम लाइव कयूं पिया, उन प्रोग्राम जो मक़सदु बि हुई असां दोस्तनि खां राय वठूं। त हिन में असां राय पिया वठूं। हिन में इहो कोन्हे त को अगरि दोस्त PP खे राय पियो ॾे, सपोर्ट पियो ॾे, त उहो उन मक़सदु इहो कोन्हे त असां हुनखे चऊं त PP खे वोट न ॾे। छो त वोट हर कंहिंजो पंहिंजो आहे, वोट हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी शइ। पर वोट कहिड़ी पार्टी खे ॾिजे, कहिड़ी कारकर्दगी ते ॾिजे, उहा बि दोस्त ॿुधाइनि त उन पार्टी कहिड़ो कमु कयो आहे ऐं सिंध जे लाइ कहिड़ी पार्टी कमु कयो आहे।
मुदस्सिर अली अदा आप बताओ किस पार्टी को वोट दें। असां अदा मूं त प्रोग्राम इन लाइ कयो आहे त मूं चयो दोस्तनि खां वधि राय वठां। हाजी हनीफ़ एडी मेमन राय हक़ पार्टी अदा असां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾींदासीं। हर कंहिंजो पंहिंजो ॾिसो राय आहे हिकिड़ो या इहे कोन्हे असां कंहिं ते पंहिंजी राय मुसलत कयूं। ॾिसो वोट हर कंहिंखे पाण ॾियणो आहे जहिड़ी पार्टी खे ॾिए। सो वोट त हिकिड़ो हर शख़्स जो पंहिंजो वोट आहे। ईअं त असां कोन था कंहिंखे चई सघूं बाबा तूं हिन पार्टी खे छो थो वोट ॾीं। त हिते असां प्रोग्राम में सिर्फ़ु राय पिया वठूं दोस्तनि खां। ग़ुलाम नबी ख़ासकेली ज्ञानचंद राठौड़ असली अवामी पार्टी अदा ग़ुलाम नबी ख़ासकेली कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे। कहिड़ी पार्टी सिंध जी भलाई बहितरी लाइ कमु कयो आहे, सिंध जी फलाह लाइ कमु कयो आहे, सिंध जी आवाम लाइ कमु कयो आहे, उन कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे। असांजे प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे। स्पेन यूरोप मां तव्हां समूरा दोस्त असांखे स्पेन यूरोप मां ॿुधो पिया ऐं मां आहियां तव्हांजो होस्ट इमरान हसन लंडन स्पेन मां। सो असांजो मक़सदु इहो ई आहे। अदा घोसपुर कश्मीर खे निज़ामुद्दीन ओगाई वोट सिर्फ़ु जमियत उलमा इस्लाम खे ॾिबो। फरीज़ दर्स पीपी। तो असां इन जो असांजो मक़सदु इहो ई आहे असांजे दोस्तनि खां राय वठूं त दोस्तनि जी छा राय आहे इन हवाले सां। त काफ़ी दोस्तनि जूं राय अचनि पियूं। ग़ुलाम नबी ख़ासकेली चए थो साईं मां कंहिं बि पार्टी खे वोट कोन ॾींदुसि। मोहम्मद उस्मान राहिमो चए थो असली अवामी पार्टी। फेरेस दर्स चए थो पीपी खे। सो ॾिसो असांजो मक़सदु बि इहो ई आहे लाइव प्रोग्राम करण जो। त दोस्तनि खां राय वठूं त सिंध में ईंदड़ इलेक्शन में कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे। कहिड़ी पार्टी उहा आहे जेका सिंध जी हॾोखी पार्टी आहे, सिंध जी अवाम जी पार्टी आहे, जंहिंमां सिंध अवाम खे रिलीफ मिले, तालीम जो निज़ाम भलो थिए, सिहत जो निज़ाम भलो थिए। अब्दुल कदीर जत अदा केटी बंदर ॿिले खाते वारे 5 ऊंठ मारे छॾिया। केटी बंदर में ॿिले खाते वारनि 5 ऊंठ मारे छॾिया। पीटीआई खे ॾींदुसि भले खणी हाराए या हाराए। खुशहाल दास पीपी, खुशहाल दास पीपी। ग़ुलाम मोहम्मद राहिमो असली अवामी पार्टी इंजीनियर वली मोहम्मद राहिमो। खुशहाल दास पीपी, खुशहाल दास पीपी। सो बिल्कुलु दोस्तो हीउ ॾिसो हिकिड़ो असां दोस्तनि खां अवामी राय पिया वठूं। हिन में इहो कोन्हे त दोस्त को अगरि चए थो पीपी खे ॾियां हुन खां सम्झायूं छो थो पीपी खे ॾियां। हीअ असां अवामी राय पिया वठूं त असांजे सिंध वासियुनि जी, असांजे दोस्तनि जी, लाड़काणे जी, सखर जी, जकोबाद जी, कनकोट जी, सांगड़ जी, शिकारपुर वारनि जी, शिदातपुर वारनि जी, टंडवादम वारनि जी, हैदराबाद जी, सजावल, बदीन, ठठो, मीरपुर ख़ासि, खिप्रो, उनखां अलावा नंढा वॾा इलाइक़ा जेके बि सिंध जा समूरा कराची खां कश्मीर ताईं असांजो मक़सदु इहो ई आहे त उन्हनि खां पुछूं राय वठूं त हुननि जी छा राय आहे, हू कहिड़ी पार्टी खे जेको वोट ॾियणु चाहिनि था ऐं वोट कहिड़ी पार्टी खे ॾिजे। मोहम्मद इब्राहिम सान चए थो कंहिंखे बि न ॾिजे। मौजूदा सियासत ऐं सियासी पार्टियुनि सिर्फ़ु मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। राशिद अली नवाज़ शरीफ़ को। ग़ुलाम नबी ख़ासकेली साईं कंहिंखे बि वोट न ॾिजे। न वोट त ॾियणो पवंदो लाज़मी। ॾिसो वोट त ॾियणो आहे पर कहिड़ी पार्टी खे ॾिजे जेका असांजे सिंधियुनि जा मसाला हल कंदी, सिंधियुनि जे मसाइल खे बहितर कंदी, तालीम जो निज़ाम सुठो कंदी। निज़ामुद्दीन ओगाई चए थो पीपी खे खोड़ आज़मायो वियो आहे, हाणे सिर्फ़ु जमियत उलमा इस्लाम खे वोट ॾेई कामयाबु कयो वञे। निज़ामुद्दीन ओगाई। मीर शफ़ी मोहम्मद बंगलानी चए थो अदा पीटीआई इमरान ख़ान। त अदा अगरि पीटीआई इलेक्शन में नथी बीहे त पोइ कंहिंखे वोट ॾिजे। छो सिंध में ॾिसो न पीपल्स पार्टी आहे, नून लीग बचे पई। अगरि पीटीआई नथी बीहे, हुननि जो उम्मीदवार नथा अचनि, पोइ कंहिंखे वोट ॾिजे। मीर मुमताज़ उगियो। वालेकुम सलाम पीपी। फ़कीर निसार खोसा असांजो वोट सिर्फ़ु पीर साईं सरदार पगारे जो आहे, जीडीए। मीर शफ़ी मोहम्मद बंगलानी पीटीआई इमरान ख़ान। सो असां बि इहो ई जो प्रोग्राम जो मक़सदु बि इहो ई आहे त असांजे दोस्तनि खां राय वठूं, रेफरेंडम करायूं, अवामी रेफरेंडम करायूं, अवाम खां पुछूं अवाम जी राय छा आहे। सो सोशल मीडिया बि वॾो प्लेटफॉर्म आहे जिते अवाम ॾिसे थी, ॿुधे थी, असांजे तमामु सिंध जे दोस्तनि ताईं आवाज़ु असांजी पुॼे थी ऐं सिंध जा दोस्त असांखे मोहबत ॾियनि था, मोहबत बख़्शनि था। हमेशह सिंध जे दोस्तनि मोहबत ॾिनी आहे, मोहबत ॾियनि था। अॼु जेको मक़ामु आहे उहो सिंध जे दोस्तनि जे करे आहे। त इन लाइ असां चयो दोस्तनि खां राय वठूं त दोस्तनि जी राय छा आहे त कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे ऐं कहिड़ी पार्टी बहितरु आहे असांजे सिंध लाइ, जेको भलाई बहबूद लाइ कमु करे सघे थी, कंहिंखे वोट ॾिजे। गुलाब अली चांडियो जमियत उलमा इस्लाम अदा असां पीपी खे ॾींदासीं हमेशह लाइ। गुलाब अली चांडियो जमियत उलमा इस्लाम। निज़ामुद्दीन ओगाई जमियत उलमा इस्लाम। शरीफ़ बुर्दी फंक्शनल लीग। शरीफ़ बुर्दी, शरीफ़ तारो वोट त मुश्किल थो वञे पर तुंहिंजी मर्ज़ी, तूं जंहिंखे ॾे।
अवैस पंवर सिंध जी तकरीर पीर पगारो तकदीर पीर पगारो ई बदिलाए सघे थो। अवैस पंवर। गुलाब अली चांडियो चवे पियो जमियत उलमा इस्लाम। फयाज़ कीरियो चवे पियो पीपी। मोहम्मद अज़ीम सिंधी साईं पीपी वारनि खे सिहत ऐं तालीम तबाही कई आहे जंहिं करे मुखालफ़त कबी। मुखालफ़त कीअं कंदो अज़ीम सिंधी साहब, थोरो ॿुधायो कीअं मुखालफ़त कंदो। फयाज़ कीरियो साहब चए पियो जीए भुट्टो पीपी। सो असां इन लाइ चाहियूं पिया त दोस्तनि खां राय वठूं, दोस्तनि जी बि राय हुजे त भई हिन दफ़े ईंदड़ इलेक्शन में दोस्त पंहिंजी कहिड़ी जेका चॉइस रखंदा पार्टी खे वोट ॾियणु सिंध जे हवाले सां। सो दोस्त जेके आहिनि कहिड़ी पार्टी खे वोट ॾींदा, सो असां चयो अवामी राय वठूं दोस्तनि खां। सो इन लाइ जेको आहे लाइव प्रोग्राम सोचियोसीं ऐं काफ़ी दोस्त बि ॿुधनि पिया ॾिसनि पिया ऐं काफ़ी दोस्तनि ताईं असांजो आवाज़ु वञे बि पियो। फ़तेह मोहम्मद जतोई चए पियो ओनली ऑन पीटीआई। निज़ामुद्दीन असांखे ॾिसी रहियो आहे। सैयद काहिर शाह साहब असांजो प्रोग्राम ॿुधी रहियो आहे, वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद इब्राहिम सां दादा अहिड़ी का बि पार्टी हिन वक़्तु मौजूदु न आहे जेका मुल्क ऐं क़ौम जी भलाई ऐं तरक़ी लाइ कोशिश रहे। सभु पार्टियूं वॾेरा जागीरदार सियासतदान ऐं हुकुमरान सभु मुल्क खे खोखलो करण जे पोयां आहिनि। इन करे नाक़स जे वोट कंहिंखे ॾिजे। साजिद कासिम साहब महिरबानियूं। सैयद काहिर शाह साहब बहुत शुक्रिया काहिर शाह साहब, वेलकम। सजाद कासिम पीपी खे सवाइ जो ॿियो को ऑप्शन ई न आहे सिंध में, अदा मजबूरी आहे इन खे ॾियणु। बिल्कुलु इहा ॻाल्हि बि सही आहे भाउ, सुठो सवालु रखियो आहे साजिद कासिम साहब, तव्हां तमामु ज़बरदस्त सवालु ॾिनो आहे ऐं जवाब बि इहो ई यकीन इहा ई ॻाल्हि थिए थी। सिंगर रहीम चांग अदा पक्का चांग शेर जो बि दीदार करायो। अदा अॼु दीदार कराईंदासीं, पर हाणे असां तव्हां इहो ॿुधायो त ईंदड़ इलेक्शन में सिंध वासी कंहिंखे वोट ॾींदा ऐं सिंध वासियुनि खे कंहिंखे वोट ॾियणु खपे, कहिड़ी पार्टी खे ॾियणु खपे। छो त ॾिसो फंक्शनल मुस्लिम लीग हले त पई, पर मुस्लिम लीग अञा बि किथे बि को अहिड़ो सिस्टम करे न सघी आहे। ॾिसो वॾियूं सिंध जूं वॾियूं सगारियूं जेके सरदार आहिनि, सरदार नून लीग तोड़े कोन सघी आहे। मोहरम वसाण धारियनि जी निकाली ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में केरु वियो आहे? मोहरम वसाण। अली असगर मरी फंक्शनल लीग। त इन लाइ असां चऊं पिया त अहिड़ो को सगारो माण्हू कुवतूं माण्हू जेके नून लीग में न विया आहिनि। ॾिसो बशीर मेमण साहब चवनि पिया घुमे पियो सिंध जो वज़ीर आला थींदो, पर मूंखे नज़र नथो अचे। छो त बशीर मेमण लाइ वॾो चैलेंज आहे सिंध जो वज़ीर आला थियणु ऐं नून लीग खे जेको आहे सिंध खटणु। नून लीग लाइ वॾो चैलेंज आहे, छो त माज़ी में बि मियां साहब अहिड़ा कमु कया आहिनि जेके जंहिंसां सिंध खे ख़ासि का अहिड़ी मियां नवाज़ शरीफ़ जे दौर में तरक़ी न मिली आहे। हमेशह मियां जे नवाज़ शरीफ़ जे दौर में बि सिंध खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। सो काहिर शाह साहब असांखे ॿुधे पियो सागड़ ज़िले मां। मोहम्मद अज़ीम सिंधी साहब वॾियूं महिरबानियूं। मुखालफ़त वोट ज़रिए कबी, वोट जो सही इस्तेमालु ते तब्दीली ऐं बहितरी आणे सघिजे। बिल्कुलु अदा असां इहा ई आवाम खां राय पिया वठूं त सिंध जो आवाम कराची जो, लाड़काणे जो, सखर जो, जकोबाबाद जो, कनकोट जो, शिकारपुर जो, बदीन जो, लाड़ जो, उत्तर जो, सिंध जो माण्हू छा थो चाहे, कहिड़ी पार्टी खे वोट ॾियणु चाहींदो, हिन दफ़े कहिड़ी पार्टी खे वोट ॾींदो। सो इन वारे सां मूं चयो हिकिड़ो लाइव सेशन कयूं ऐं दोस्तनि खे वठूं। शानवाज़ बिरोई साहब असांखे वॉच करे पियो, ॿुधे पियो। जीटीए जो जेको उम्मीदवार हो गुज़िश्ता इलेक्शन में। शानवाज़ बिरोई, तव्हां छा था चाहियो सिंध में कहिड़ी पार्टी खे वोट ॾियणु खपे, सिंध जी बहितरी भलाई लाइ कहिड़ी पार्टी हूंदी? त शानवाज़ प्लीज़ पंहिंजो कमेंट ज़रूरु ॾिजो, शानवाज़ बिरोई साहब। त इन वाले सां ॿिया बि दोस्त असांखे सिंध जा कुंड कुड़छ मां, सिंध जे हर इलाइक़े मां दोस्त ॿुधनि पिया। तक़रीबन सिंध जे हर इलाइक़े ते असांजी आवाज़ु पहुचे पई ऐं असांजी आवाज़ खे ॿुधो वञे थो ऐं दोस्तनि जेका सपोर्ट ॾियनि था, मोट ॾियनि था। मां सम्झां थो जेको कुझु मां अॼु आहियां सिंध जे करे ई आहियां ऐं सिंध जे दोस्तनि जे करे ई आहियां। अॼु मां जेको बि हिन मुक़ाम ते आहियां, जेको बि मूंखे हिन मुक़ाम मिलियो आहे, त सिंध जे दोस्तनि जे ई करे मिलियो आहे। तव्हां दोस्तनि जे, तव्हां फैन जे करे मिलियो आहे। सो तव्हां सपोर्ट कंदा आहियो, पोस्टूं ॾिसंदा आहियो, शेयर कंदा आहियो, लाइक कंदा आहियो ऐं असांजो आवाज़ु पंहिंजे ॿियनि दोस्तनि ताईं पुॼाईंदा आहियो। सो इन में मां तव्हां समूरे सिंध जो दोहिराईंदो आहियां। हिन महिल बि तव्हां असांखे सपोर्ट कयो पिया ऐं ॿुधो पिया, हिन प्रोग्राम में साथ ॾियो पिया। असांजे प्रोग्राम जो मक़सदु इहो ई आहे त सिंध में कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे ऐं कहिड़ी पार्टी जेका सिंध लाइ भलाई बहितरी करे सघे थी। शाहिद सूफ़ी इमरान ख़ान, दीदार अली पंवर साहब चए थो बशीर मेमण। सो शाहिद सूफ़ी अदा दीदार अली, ॾिसो ॻाल्हि मां ईअं नथो चवां, ॾिसो पई त कहिड़ो आवाम जी रेफरेंडम मां, पर ॾिसो बशीर मेमण साहब बि सुठो माण्हू आहे, चलो जिदोजहद करे पियो। फस्ट टाइम हू इलेक्शन में लथो आहे सियासी प्लेटफॉर्म ते, पर अहिड़ो उन ख़ासि हुन वटि माण्हू न विया आहिनि। ॾिसो ताक़तवर माण्हू, सरदार आहिनि, वॾेरा आहिनि, पीर आहिनि, त उन्हनि में कंहिंखे बि टोड़े न सघियो अञा ताईं।
सो बहरहाल ॾिसिजे, शाहिद सूफ़ी PTI लव यू इमरान ख़ान तालके गंबड़ जी कारकर्दगी वाखो कबो गंबड़ लाइ लाइव अचो। अवैस पंवर साहब बिल्कुलु असां सिंध जे हर कुंड कुड़िछ लाइ आया आहियूं। मां सिंध वासियुनि जो थोराइतो आहियां, जेके मुंहिंजे प्रोग्राम में हर प्रोग्राम में शार्टली प्रोग्राम में मूंखे सपोर्ट कंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि ऐं मुंहिंजो आवाज़ खे वधि खां वधि शेयर बि करे पंहिंजे इलाइक़नि ताईं मुंहिंजो आवाज़ु पुॼाईंदा आहिनि। त मां इन हवाले सां समूरे सिंध जो थोराइतो आहियां। सिंध जे हर ज़िले जो, लाड़काणे, सखर, जकोंबाद, कनकोट, शिकारपुर, बदीन, ठठो, लाड़काणो, मां सभिनी जो थोराइतो आहियां। मोहम्मद आरिफ़ चए पियो मासात बजां तीर बजां। मासात हाणे तूं त ॾेई चई सघींदो, पर अवाम कंहिंखे वोट ॾे? मासात ॿुधाइजो तव्हां, अवाम कहिड़ी पार्टी खे वोट ॾे? दीदार अली पंवर PP करप्ट आहे। गुलाम नबी ख़ासि चए थो तव्हां वोटनि खे छॾियो, रुकन बुराड़ा में अचिजो, गॾिजी चांहि पीअंदासीं। अदा उहो त हाणे जॾहिं ईंदासीं तॾहिं रुकन बुराड़ा में तुंहिंजी चांहि पी बि, पर हीउ मेन इशू पियो हले। हींअर इलेक्शन मथां अची विया आहिनि ऐं सिंध जा माण्हू कंहिंखे वोट ॾियनि, कंहिंखे वोट ॾियनि, कंहिंखे जेको खणी अचनि। सो असांखे सैयद काहिर शाह ॿुधे पियो ऐं उनखां पोइ मासात आरिफ़ बिरोही असांखे नवाबशाह ज़िले मां ॿुधे पियो। दीदार अली पंवर साहब बि असां सां गॾु आहे। रांझण जमाली वालेकुम अस्सलाम। रांझण तुंहिंजो त मुंहिंजे ख़्यालु सईदाबाद मटियारी सूरत हाल साॻी। पढ़ियल लिखियल नयनि शयुनि जनरेशन लाइ ताज़ो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो नतीजो साम्हूं आहे। मां इन लाइ चवां पियो, ॾिसो सिंध जो आवाम खां राय वठूं। अॼु असां चऊं था एतिरी राय वठूं त सिंध जे हर कुंड कुड़िछ में असांजो आवाज़ु ॿुधो वञे पियो ऐं हर सिंध जे ज़िले ते आवाज़ु असांजो वञे पियो। सिंध जो हर माण्हू घर वेठे असांजो आवाज़ु ॿुधे पियो। स्पेन यूरोप मां मूं इमरान लांडर जो आवाज़ु ॿुधे पियो। मां इन लाइ चवां पियो दोस्तनि खां अवामी जेका राय वठूं त असांजे दोस्तनि जी, सिंध वासियुनि जी छा राय आहे इन हवाले सां। असांखे मुसलसल सैयद काहिर शाह साहब बि ॿुधे पियो ऐं हिन प्रोग्राम में ॾिसे बि पियो। सो इन लाइ मूं चयो दोस्तनि खां बि राय वठिजे त सिंध जा दोस्त बि राय ॾियनि। रांझण छा हाल वाल आहे? ॿियो ख़ुशि आहियो? नज़ामुद्दीन ओघाई साहब पंहिंजी राय ॾेई चुको आहे ऐं मुख़्तलिफ़ राय ॾींदो पियो अचे त पूरी सिंध में हिकु ई हल आहे, सिर्फ़ु जमियत उलमा इस्लाम। पीर साईं पगारे खे शाहिद अली संजराणी, पीर साईं पगारे खे। यार मूंखे त वॾी खिल अची ईंदी आहे, लाइव अची फलाणे शहर में लाइव आयो आहियां, बोतारनि जी सनी सनी कंदा आहियो। बिल्कुलु भाउ बिल्कुलु। यार मूंखे त वॾी खिल पई अचे। शाहिद सूफ़ी PP वारनि ग़रीबनि जो माल जेको आहे ज़ब्त कयो, खाईंदा आहिनि। माजिद सब्ज़ोई। सो असां इन करे ई लाइव पिया अचूं त दोस्तनि खां राय वठूं, दोस्तनि जी छा राय आहे। साईं मां अचो दरगाह सखी ॼाम दातार जे उर्स मुबारक ते। मोहम्मद अज़ीम डायरी साहब, असां त हाणे कोन था अची सघूं, पर हीउ प्रोग्राम असां इलेक्शन जे हवाले सां पुछूं पिया, आवाम खां राय पिया पुछूं, छा आवाम कंहिंखे वोट ॾींदी ऐं सिंध जो आवाम कंहिंखे वोट ॾियणु चाहे थो। असां सिंध जे आवाम खां राय वठूं। रांझण भाउ मां बिल्कुलु ठीकु ठाक, अल्लाह जो फज़ल। सॼी संगत खे सलाम ॾिजो, जेको सॼी संगत असांजी सईदाबाद वारी, सॼनि दोस्तनि खे सलाम अर्ज़ु कजो। फ़क़ीर साईं S भेज पगारा, इलाही बख़्श मरी, वालेकुम सलाम। त दोस्तो असांजो मक़सदु इहो ई आहे त असां दोस्तनि खां राय वठूं। छा ॾिसो, माज़ी में सिंध जो माण्हू चवे थो पीपल्स पार्टी डिलीवर न करे सघी आहे, पीपल्स पार्टी जेको आहे ॿोॾूं ॾिनियूं, पीपल्स पार्टी सिंध में तबाही आंदी आहे, पीपल्स पार्टी सिंध जा रोड रस्ता सभु जेके आहिनि तबाह कया आहिनि, सिंध जो निज़ाम तबाह कयो आहे, धाड़ेलनि जो निज़ाम ॾिनो आहे। पोइ असां इहो ई था पुछूं त पीपल्स सिंध जो माण्हू कंहिंखे थो वोट, कहिड़ी पार्टी खे वोट ॾियणु चाहींदो। तव्हां स्पेन में था, मां स्पेन में बसि जॉब बि कयां थो ऐं तव्हां दोस्तनि सां लाइव बि आहियां, तव्हां सिंध जे इशूज़ ते ॻाल्हाईंदो बि आहियां। अदा बशीर मेमण सुठो माण्हू आहे। असां दीदार अली असां इहो ई चऊं था, पर ॾिसो बशीर साहब अञा ताईं को ख़ासि, ॾिसो सरदार सिंध जा वॾेरा सभु हिकु पासे हिकु प्लेटफॉर्म ते आहिनि, त उन्हनि खे टोड़ण लाइ बशीर मेमण साहब एॾो ख़ासि को किरदारु नज़र नथो अचे अञा ताईं। बशीर साहब जी ज़िंदगी हुनजी नथो चई सघे उहे ख़राबु माण्हू आहिनि, पर ॾिसो अञा ताईं फस्ट ऑप्शन आहे हुननि जो। फरवरी में इलेक्शन करिणो आहे, टाइम घटि आहे। बशीर साहब अहिड़ा वॾा ऐलान न कराए सघियो आहे जंहिंसां सिंध में को इलेक्शन ॿिए पासे वञे, नज़र न पियो अचे। शाहिद अली संजराणी, अदा सिंधी अवाम कॾहिं बि कोन सुधरंदी, PP वारनि खे वोट ॾींदा अदा। न त पोइ सिंधी अवाम भला रड़ियूं छो थी करे? सिंध जी अवाम रड़ियूं बि करे थो त भाउ असांखे पीपल्स पार्टी जो कुझु कोन ॾिनो आहे, असांखे पीपल्स पार्टी ॿोॾूं ॾिनियूं आहिनि, पीपल्स पार्टी असां सां ज़ुल्म कया आहिनि, वॾेरा असांखे ॿधाइनि था, स्कूल असांजा तबाह आहिनि, तालीम कोन्हे। पोइ बि भला जे वोट ॾियनि त भले उहो पीपल्स सिंध जी अवाम जी पंहिंजी राय आहे,
पर असां इहो ई था पुछूं त सिंध जो आवाम कंहिंखे थो वोट ॾियणु चाहे। निज़ामुद्दीन ओगाई, वॾियूं महिरबानियूं, ख़ुशि हुजो भाउ। निज़ामुद्दीन ओगाई साहब, अब्दुल काहिर शाह साहब, GDA खे बि खपे त नौजवान पढ़ियल लिखियल माण्हू अॻिते आणे। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। सिंधी क़ौम बिरयानी जी प्लेट ते बिकने वाली क़ौम है, सिंधी क़ौम जो मुक़रर ज़लालत आहे। बिल्कुलु अदा इहो ई आवाम खां राय वठूं पिया ऐं असां कोशिशि कंदासीं स्पेन में बि जेके पाकिस्तानी रहंदा उन्हनि खां बि राय वठंदासीं। स्पेन में बि पाकिस्तान जो वॾो अंग आहे ऐं उन वॾे अंग में जेको पंजाब सां माण्हू तालुक़ु रखनि था, असां उन्हनि खां बि राय वठंदासीं त हू पाकिस्तान में कंहिंखे वोट ॾींदा। साईं सिंध जो केर ई कोन्हे को वोट ॾेई पोइ वरी उन्हनि खे गारियूं पिया ॾींदासीं, फ़ाइदो कोन्हे। बिल्कुलु अदा असां इहो ई चऊं था न, सिंध में कंहिंखे वोट ॾिजे, कहिड़ी पार्टी उहा आहे जेको असांजे मसइलनि खे हल कंदी, असांजे ॻोठनि में ख़ुशहाली अचे, असांजे ॻोठनि में रस्ता रोड हुजनि, असांजे ॻोठनि में स्कूल हुजनि, असांजे ॻोठनि में तालीमी मर्कज़ सुठा बहाल थियनि, असांजे ॻोठ में सिहत जूं सहूलियतूं हुजनि, असांजे शहरनि में सफ़ाई हुजे, निज़ाम बहितर हुजे। असां इन लाइ चऊं पिया त कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे। AB महर साहब चए पियो फंक्शनल लीग खे। सो असां इन करे आवाम जो रेफरेंडम सां हींअर मुखातिबु आहियां ऐं दोस्तनि सां लाइव आहियां त मुंहिंजो दोस्त सॼी सिंध जे दोस्तनि खां राय वठिजे, जीअं इलेक्शन मथां अची चुकी आहे ऐं हाणे कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे ऐं कहिड़ी पार्टी उहा आहे जेका सिंध जे मसाइलनि ते बहितरी लाइ कमु कंदी ऐं सिंध जे अवाम खे रिलीफ ॾींदी, सिंध जे अवाम खे अमन ॾींदी, इंसाफ़ ॾींदी, तालीम ॾींदी, रोज़गार ॾींदी, सिहत जूं सुठियूं सहूलियतूं ॾींदी। कहिड़ी पार्टी आहे उहा? त दोस्त कहिड़ी पार्टी खे वोट ॾींदा? इहे सभु कुझु जेकर सिंध जा दोस्त चाहिनि था सिंध में का भलाई बहितरी अचे। असां सिंधी कॾहिं बि न सुधरंदासीं, साॻो पीपी खे खटराईंदासीं, वक़्त जो इंतज़ारु कयो। निज़ामुद्दीन ओगाई। असांखे प्रोग्राम में यासीन ख़ासकली ॿुधी रहियो आहे, असांखे प्रोग्राम में सैयद काहिर शाह मुसलसल गॾु आहे, उनखां पोइ निज़ाम ओगाई असां सां प्रोग्राम में मुसलसल गॾु आहे, महबूब अली कीरियो असां सां गॾु आहे, सईदाबाद मां महबूब अली कीरियो। अदा महबूब सईदाबाद जे सॼनि दोस्तनि खे सलाम ॾिजो। मां इमरान हसन लांड, सईदाबाद मुंहिंजा ॾाढा काफ़ी फ़ैन आहिनि, काफ़ी मुंहिंजा दोस्त आहिनि सईदाबाद में, जेको हे ॻोठ बखर जमाली में। अदा सिंध में गुलाम अलामा राशिद सुमरो साहबु उम्मीद सिंध जो सचो लीडर आहे। सो असां इन लाइ इहो दोस्तो जेको आहे प्रोग्राम लाइव कयो आहे त मुंहिंजो दोस्तनि खां राय वठिजे त भई कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे ऐं कहिड़ी उहा पार्टी आहे जेको सिंध जे भलाई लाइ, बहितर लाइ, बहबूद लाइ कमु कंदी ऐं सिंधी अवाम खे जेको आहे तहफ़ुज़ ॾींदी, सिंध अवाम खे सहूलियतूं ॾींदी। सो इन लाइ असां चओ हींअर ईंदड़ इलेक्शन जेका 2024 आहे, इन में सिंध जो अवाम कंहिंखे वोट ॾींदो? सैयद काहिर शाह साहब असांजे सां गॾु प्रोग्राम में मुसलसल गॾु आहे, अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि आबाद रखे। निज़ामुद्दीन ओगाई बि असांखे मुसलसल प्रोग्राम में जॉइन आहे ऐं ॿिया असांजा कश्मीर जा दोस्त बि असांखे ॿुधनि पिया, लाड़काणे जा, सखर जा। नेमतुल्ला सुमरो साहब बि असांखे ॿुधे पियो। अदा सिंध में अलामा राशिद सुमरो साहब सिंध जो सचो लीडर आहे। सो असां बि इहो ई चऊं था त असां दोस्तनि खां राय वठूं त आख़िर कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे। MK बिरोही चए थो त वोट उनखे ॾिजे जेके अवाम लाइ सही सोचे। साईं लॻे नथो सिंध में बहितरी थींदी। सैयद काहिर शाह साहब बि असां सां गॾु मुसलसल गॾु आहे, कामरान अकबर बि असांखे ॿुधे पियो ऐं उनखां पोइ मोहम्मद ख़ान बिरोही असांखे ॿुधे पियो। निसाम नेमतुल्ला सुमरो साहब बि असां सां गॾु आहे। ग़ुलाम नबी ख़ासकली बि असां साईं सिंध वारनि जा मसइला अलाह साईं हल कंदो इंशाअल्लाह। बिल्कुलु दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं। जिथे जिथे असांजो आवाज़ु पहुची रहियो आहे, जेके दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि, ॾिसी रहिया आहिनि ऐं सिंध जे समूरनि ज़िलनि खां दोस्त असांजे हिन प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि। मां सिंध जे दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन हमेशह मूंखे सपोर्ट कई आहे। मूंखे सिंध वासियुनि जेको हेसि ताईं मां पहुतो आहियां, सिंध वासियुनि जो साथ आहे, सिंध वासियुनि जो मुहबतूं आहिनि, उन्हनि जो प्यारु आहे। सो इन्हनि तव्हां दोस्तनि जूं मुहबतूं आहिनि ऐं मूंखे सोशल मीडिया ते तव्हां जेकी सपोर्ट कई आहे ऐं जेके मुंहिंजा सिंध जा दोस्त आहिनि, फॉलोवर्स आहिनि, मां उन्हनि जो सभिनी जो थोराइतो आहियां, जेके मूंखे ॿुधनि था, ॾिसनि था, मुंहिंजो आवाज़ु शेयर करे ॿियनि दोस्तनि ताईं पुॼाइनि बि था। सो असांजो मक़सदु बि इहो ई आहे त दोस्तनि खां राय वठूं त बाबा सिंध में कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे। शानवाज़ बिरोही साहब जो कमेंट आयो आहे, शानवाज़ बिरोही साहब खे ज़रूरु पढ़ंदासीं। अवाम हाणे 15 सालनि खां वेठलनि खां वोट जे ज़रिए जेकॾहिं प्लान न वरितो पोइ उन्हनि मुस्तक़बिल ख़ानदान तबाह थी वेंदो। शानवाज़ बिरोही साहब जो कमेंट आयो आहे, हिन नीलामी जे शहर अंदरि मूं पंहिंजो मुल्ह बचायो,
अवाम हाणे 15 सालनि खां वेटरन खां अगरि वोट ज़रिए जेकॾहिं प्लान न वरितो त पोइ मुस्तक़बिल ख़ानदान तबाह थी वेंदो। फ़क़ीर साईं सिंध जो वाहिद हक़ीक़ी लीडर पीर पगारो ई आहे। के बिरोई चए थो सिंध जो अलाह वारिस आहे। अदा शाहनवाज़ बिरोई साहब, तव्हां छा था चवणु चाहियो? भला सिंध जो माण्हू कंहिंखे वोट ॾे? लियाकत राहिमो चए थो वली मोहम्मद राहिमो जो साथ ॾियो असुल अवामी पार्टी। गुल हसन रिंद चए थो मां साईं ज़ैन शाह खे बहितर सम्झां थो, मां उनखे सपोर्ट कयां थो ऐं उनजी सिंध जी आख़िरी उमेद आहे। गुल हसन रिंद साहब, ज़ैन शाह साहब ॾिसो भला त साईं वारा बीहनि छो कोन था? भला कॉम्प्रेस पार्टियूं छो कोन थियूं खटनि? वजह छा आहे? सिंध में कॉम्प्रेस पार्टियूं इलेक्शन में आख़िर छो कोन थियूं खटनि? न बल्दियात जूं किथे सीटूं कढे थी, न कॉम्प्रेस पार्टियूं किथे अहिड़ी सीटूं कढनि थियूं। कॉम्प्रेस पार्टियूं जलसा त कनि थियूं, सुठा पावर शो बि ॾेखारनि थियूं। साईं ज़ैन शाह साहब बि सुठी रैली कढी, अमन मार्च जे हवाले सां सुठो प्रोग्राम कया, सुठी सखर खां कराची ताईं, कश्मीर खां कराची ताईं जेको पहुता, लेकिन पर आवाम छो कोन सपोर्ट करे? इहा वजह छा आहे? शाहनवाज़ बिरोई चए थो सिंध हिननि करप्टन मां जान छॾाइण तरफ़ वधी रहियो आहे। इनशाला दोस्तनि खे ख़ुशख़बरी सूर्य बादशाह जे ख़ानदान मां मिलंदी। फरमान सुबरोज साहब चए थो वालेकुम अस्सलाम। फरमान साहब, तव्हां ॿुधायो त सिंध में कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे? अली रज़ा शर PTI जो दोस्त असांखे ॿुधी रहियो आहे झोल खां, त असां उनखां बि राय वठंदासीं त अली रज़ा कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे ऐं कहिड़ी पार्टी सिंध जी बहितर तक़दीर बदिलाए सघे थी? फ़क़ीर साईं, पूरी सिंध में जमियत उलमा इस्लाम खे वोट ॾियो, इनशाला जमियत उलमा इस्लाम तव्हांखे हक़ ॾियारींदी। निज़ामुद्दीन ओघाई। सो दोस्तनि जूं, तमामु दोस्तनि जूं, सिंध जे तमामु कुंड कुड़च मां जितां जितां दोस्त तव्हां ॿुधी रहिया आहिनि। सजावल खां बि दोस्त ॿुधी रहियो आहे शाहनवाज़ बिरोई, ऐं लाड़काणे मां बि दोस्त ॿुधी रहिया आहिनि, जैकमाबाद, कनकोट, समूरे सिंध। मां सम्झां थो भाई खान वसाण ज़िले सांगड़ जो दोस्त ऐं नामियारो ज़मीदार प्यारो माण्हू भाई खान वसाण बि असांखे ॿुधे पियो। भाई खान, तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। सो भाई खान ॿुधाइजो त सिंध जो अवाम कंहिंखे वोट ॾे? इमामदीन खोसो, अदा सिंध में सैलाब ज़िंदाबाद। त असां इहो ई इमामदीन भाउ, असां इहो ई चऊं था त सिंध जो आवाम कहिड़ी पार्टी खे वोट ॾे। कामरान ख़ासि, गुलाम नबी ख़ासि कली साईं, का बि सिंध खे न संवारींदी, पंहिंजा खीसा भरींदी, अवाम खे साॻियूं रड़ियूं पोइ भले तुंहिंजो ॾिसिजो सोशल मीडिया ते। अदा सिंध में सैलाब ज़िंदाबाद। ठाकुर उमेश कुमार कंहिंखे बि कोन ॾिबो। गुलाम अकबर बखराणी चइबो सखर जापान खां सलाम। वालेकुम सलाम भाउ गुलाम अकबर बखराणी, वॾियूं महिरबानियूं। मां तमामु तव्हां समूरनि दोस्तनि जो, सिंध वासियुनि जो थोराए थो ऐं आजिज़ जमाली जमियत इनशाला। आजिज़ जमाली जी राय आहे त जमियत खे वोट ॾिबो इनशाला। त वॾियूं तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं, सिंध जे तमामु ज़िलनि खां ॿुधंदड़ ॾिसंदड़ दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। सो दोस्त वधि खां वधि राय बि ॾियनि। फज़ल वसाण शाहपुर चाकर, वाह, असांखे शाहपुर चाकर सांगड़ जे ज़िले मां बि दोस्त ॿुधे पियो। फज़ल वसाण, फज़ल भाउ कंहिंखे वोट ॾिजे? इलेक्शन जे हवाले सां, इलेक्शन अची वई आहे 2024 ऐं इलेक्शन जो वक़्तु तमामु घटि आहे। सिंध जी कहिड़ी पार्टी उहा जेके वोट ॾिजे, जेका सिंध जी आवाम जे मसाइलनि खे हल करे? निज़ामुद्दीन ओघाई असांजो मुसलसल प्रोग्राम में वॉच करे पियो, ॿुधे पियो, ज़बरदस्त, वॾियूं महिरबानियूं निज़ामुद्दीन, वॾियूं महिरबानियूं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। चलो दोस्तो, प्रोग्राम जे अगरि दोस्त सुम्ही रहिया आहिनि त पोइ असां प्रोग्राम मुख़्तसिर कयूं, छो त सिंध में राति जो वक़्तु इलाही थी वियो आहे। जे दोस्त जागनि पिया त पोइ असांखे जवाबु ॾियनि त प्रोग्राम जे अञा अॻिते वधायूं, छो त ॿिया दोस्त बि प्रोग्राम में शामिलु थियनि पिया। इमरान हुसैन अदा, मेरा वोट फॉर यू। इमरान, चलो अदा। शाहनवाज़ बिरोई साहब चए थो विक्ट्री बाबा, इनशाला कामयाबी ॾेखारींदासीं। अली रज़ा शर चए थो कॉम्प्रेस लीडर हर दफ़ा इलेक्शन में भाग जाते हैं। कामरान अकबर साईं, फ़क़ीर शाहनवाज़ साईं तो सही फरमाए थो, बिल्कुलु। महबूब अली कीरे चए थो अदा साईं बखर जमाली में काका बिरादरी सभु मखदूम खे वोट ॾींदा ईंदा। बिल्कुलु भाउ महबूब कीरियो। मोहरम वसाण साहब चए थो प्रोग्राम जारी रखो। मां इन करे पुछो न, मोहरम साहब जे दोस्त सुम्ही रहिया आहिनि सिंध जा, त पोइ मां प्रोग्राम मुख़्तसिर कयां। अली हसन बिरोई साहब, वालेकुम सलाम। निज़ाम ओघाई, वॾियूं महिरबानियूं सर, प्रोग्राम खे हलणु ॾियो। MK बिरोई। सो इन लाइ मूं चयो त दोस्तनि खां राय वठूं त बाबा सिंध जा माण्हू, सिंध जा दोस्त कहिड़ियुनि पार्टियुनि खे वोट ॾींदा, कहिड़ियुनि पार्टियुनि खे वोट ॾियणु खपे। सिंध जा दोस्त पंहिंजी राय ॾियनि। तव्हांखे पंहिंजो मौक़ुफ़ बि साम्हूं रखणु घुरिजे। मां सिंध जे अवाम जो मौक़ुफ़ वठां पियो, मुंहिंजो हींअर को बि मौक़ुफ़ न आहे। मुंहिंजो मौक़ुफ़ जॾहिं ईंदो पोइ तव्हांजे साम्हूं ई ईंदो। ठीकु आहे भाउ मोहम्मद अज़ीम सिंधी साहब, मां हींअर दोस्तनि खां राय पियो वठां।
सो हाणे केरु माण्हू दोस्त अगरि राय पियो ॾिए बाबा जमायत इस्लामी खे वोट ॾियां, मां हुनखे कीअं चवां, तूं न ॾे, तूं पंहिंजी हिते ॻाल्हि मसइलो कीअं पंहिंजो कमु हुनखे ॿुधायां न। मूं चयो दोस्तनि खां राय पुछूं, पोइ असां पंहिंजी राय ॾींदासीं। फज़ल सर प्रोग्राम जारी रखो, वॾियूं महिरबानियूं। मुश्ताक अली डायरी, वॾियूं महिरबानी दोस्त, तव्हांजो तालुक़ु कंहिं पार्टी खां आहे? मुंहिंजो सच पुछो था, मुंहिंजो हींअर कंहिं पार्टी सां तालुक़ु कोन्हे। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो सां मोहबत आहे, बाक़ी हींअर पार्टी कंहिंसां बि तालुक़ु कोन्हे। शाहिद अली भेज पगारा। सो दोस्त, काफ़ी दोस्तनि जी राय अची वई आहे त प्रोग्राम जारी रखो, प्रोग्राम खे हलणु ॾियो। सो गुलाम अकबर अदा, हिन दफ़े मौलवियुनि खे आज़माए जे छा सलाह आहे? संगत सभु आज़माए चुका आहियूं। शफ़ात निज़ामाणी, असांजो वोट तरक़ी पसंदि पार्टी खे आहे। शफ़ात निज़ामाणी साहिबु, ॾिसो तरक़ी पसंदि पार्टी खे त चलो ठीकु आहे, तव्हांजी राय आहे, तव्हांजी राय जो एतिराम कयूं था। असद अली जमाली असांखे प्रोग्राम में ॿुधी रहियो आहे। असद वेलकम। लाड़काणा जंक्शन ऑफिशियल, कंहिं बि सरदार खे वठ कर सभु जागी पवंदा। कंहिं सरदार खे वठ कर सभु जागी पवंदा, न पाण खे हींअर आवाम खे जगाइणो। सरदार उहे ई जागियल आहिनि, सरदार सुता किथे आहिनि, जागनि पिया हींअर। सरदारनि जो ओताकूं बोताकूं खुली वियूं आहिनि। साईं सिंध जी वॾी हस्ती, वॾो नालो मोहम्मद इस्माइल वसाण बि तव्हांजो प्रोग्राम ॾिसनि पिया। वॾियूं महिरबानियूं साईं। मोहम्मद इस्माइल वसाण साहिब जो वॾो नालो आहे, जंहिं स्टूडेंट तहरीक लाइ वॾो किरदारु अदा कयो आहे। मां सम्झां थो असांजा अहिड़ा नामवर शख़्स असांजे ज़िले सांगड़ में जिन जनमु वरितो आहे। मुंहिंजा बि सलाम ॾिजो मोहम्मद इस्माइल वसाण साहिब खे, जेके मुंहिंजो प्रोग्राम ॿुधनि पिया। अलाह साईं हुननि खे सलामत रखे। मां हुननि जो बचो आहियां, भाइटियो आहियां, मुंहिंजे हू वेझो आहिनि तमामु। सो साईं इस्माइल वसाण साहिब जो वॾो किरदारु आहे। स्टूडेंट तनज़ीमुनि में हुननि वॾी जदोजहद कई आहे। हुननि जेकी तहरीकूं ॾिठियूं ऐं जेके ॾुख ॾिठा, मां सम्झां थो उहे अॼु असां नौजवाननि कोन ॾिठा आहिनि। अॼु उहो दौरु न आहे असां नौजवाननि एंड्रॉइड मोबाइल अगरि को बदमाशी करे थो त लाइव खोले वेही था रहूं। सो साईं इस्माइल वसाण साहिब वारनि मां सम्झां थो त वॾी तहरीकूं हलायूं। स्टूडेंट तहरीकुनि में वॾी तकलीफ़ूं ॾिठियूं, मां सम्झां थो जेलूं बि ॾिठियूं ऐं रुपोशियूं बि ॾिठियूं, तमामु ॾुख सुख ॾिठा। त अलाह ताला हुननि खे ख़ुशि आबाद रखे, अलाह हुननि जी उमिरि दराज़ करे। मां भाउ मोहरम वसाण साईं इस्माइल वसाण साहिब खे मुंहिंजा बि सलाम अर्ज़ु कजो। आजिज़ जमाली, साईं वॾियूं महिरबानियूं। परदेसी इमाम बख़्श अदा, वोट इमरान ख़ान जो, वोट इमरान ख़ान खे ॾिबो। नकीब जमाली अदा, पाकिस्तान या सिंध में अहिड़ो को बि पार्टी न आहे जंहिंखे वोट जो लाइक़ु हुजे। पोइ नकीब आख़िर कंहिंखे वोट ॾिजे, इहा बि राय रखो न नकीब। नकीब जमाली साहिबु, तनहा पंवर साहिबु, भाउ मोहरम वसाण साईं इस्माइल वसाण साहब के मुझे वरी सलाम अर्ज़ करे छो। जी ए सिंध हाजी रहीम, अस्सलाम वालेकुम, कराची से सलाम कर रहा हूँ आपको भाईजान, क्या हाल है? जी ए सिंध, भाउ वॾियूं महिरबानियूं, वेलकम। मोहरम वसाण साहब साईं जिन खे मुंहिंजा वरी सलाम अर्ज़ कजो। ऐं वाजिद अली मीराणी साहब असांखे ॿुधी रहियो आहे। वोट ख़ान जो आहे त यकीन कयो, अॼु थकूं लही पियूं जंहिंमहिल समूरे सिंध में लाइव थियूं था त पोइ को सजावल खां शाहनवाज़ बिरोही थो अचे, मोहरम शाहपुर चाकर खां भाउ मोहरम वसाण थो अचे, साईं इस्माइल वसाण साहिब बि असांखे ॿुधनि पिया। ऐं पोइ कश्मीर मां बि ॿिया दोस्त ॿुधनि था, उनखां पोइ लाड़काणे जा दोस्त बि अची था वञनि। पोइ ईअं लॻे थो जीअं समूरो लाड़काणो, माना समूरो सिंध पिया घुमूं इन लाइव जे ज़रिए। सो लाड़काणे जंक्शन मां असांखे दोस्त आहे, चए थो अदा लाड़काणो शहर में रिकॉर्ड तरक़ी थी आहे, अल मुर्तज़ा हाउस खे ॾिसंदे रोई पवंदी। बसि भाउ अल मुर्तज़ा हाउस जी ॻाल्हि न करे यार, अल मुर्तज़ा हाउस रुॻो कोन्हे, त भुट्टो ख़ानदानी वीरान थी। पर हाणे हीउ मुंहिंजो प्रोग्राम उन में कोन्हे, ऐं कंहिंजी पंहिंजी राय कोन थो रखां। मूंखे हींअर आवाम जी राय वठणी आहे, जंहिंमहिल आउं पंहिंजी राय रखंदो ईंदो आहियां। सो मां चवां थो दोस्तनि खां राय वठूं त दोस्तनि जी छा राय आहे। तनहा नदीम पंवर व्लॉग्स दादू, नदीम छा हाल अहवाल ऐं दादू में छा सूरत हाल आहे? इलेक्शन अची वई आहे 2024, कंहिंखे वोट ॾिजे ऐं कहिड़ी पार्टी खे आज़माइजे? कहिड़ी पार्टी जेका सिंध जी हक़ीक़ी तर्जुमान पार्टी आहे, जेका आवाम खे रिलीफ ॾींदी? भाउ शाहनवाज़ बिरोही चइबो प्रोग्राम दिलि सां ॿुधूं पिया इमरान जानी। वाह सजावल, मां मन असांखे माना शाहनवाज़ बिरोही कोन पियो ॿुधे, पूरो सजावल ॿुधे पियो। सो भाउ शाहनवाज़ तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। नूर हसन चांडियो, मुंहिंजो वोट जमियत जो आहे, उन में भले मौत अचे। बिल्कुलु वोट ॾिसो, वोट हिकिड़ो तव्हांजो पंहिंजो ज़ाती आहे, उन में तव्हां कंहिंखे बि ॾेई सघो था। मोहरम वसाण साहिबु चयो थो हाज़ुर अदा, असांजो बि छपर छांव आहे, अलाह पाक खेसि तंदुरुस्ती सिहत ॾे। आमीन आमीन। असांखे ज़िले सांगड़ खां शेरोज़ लांडर बि ॿुधी रहियो आहे। उनखां पोइ एम के ख़ान बिरोही, जमपीर खजिन जे शेर एम ख़ान बिरोही, ज़िलो ठठो।
भाउ वॾियूं महिरबानियूं एम ख़ान बिरोई तमामु तव्हां समूरनि दोस्तनि जूं सिंध वासियुनि जूं जेके बि असांखे ॿुधो पिया पंहिंजी वधि खां वधि राय ज़रूरु ॾिजो ऐं सिंध जी कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे ऐं ईंदड़ इलेक्शन में छा तयारी कजे, सिंध जे आवाम खे कहिड़ी पार्टी मसइलनि मां कढी सघे थी, छो सिंध हींअर मसालिस्तान लॻो पियो आहे। सो इमदाद हुसैन खां जेको आहे मीरपुर माथेलो मां असांखे दोस्त मां सम्झा थो ॾिसो सिंध जे हर कुंड कुड़च मां दोस्त निकिरी आयो आहे, को कराची मां, को लाड़काणे मां, को जैकमाबाद मां, को हैदराबाद मां, को ठठे मां, को बदीन मां, माना समूरो सिंध असां वटि हींअर हले पियो। अली नवाज़ शर तना पंवर चए थो अदा अस्सलाम वालेकुम, मैं आपका बहुत बड़ा फ़ैन हूँ दादू सिटी में भाई बिलोंग करता हूँ। बहुत शुक्रिया अदा, वॾियूं महिरबानियूं तना पंवर। निज़ामुद्दीन ओगाई समेत तमामु समूरनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं, जेके जेके दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि, जिथे असांजी आवाज़ वई ऐं जिन दोस्तनि ॿुधो, त मां समूरनि दोस्तनि जो वॾो थोराइतो आहियां। नवीद जमाली वालेकुम अस्सलाम। कामरान गुलाम नबी ख़ासि कली साईं, अव्हां खे बि कंहिं पार्टी न आहियां मञंदो, न ई को पार्टी जो सपोर्टर आहियां। बिल्कुलु तव्हांजी राय आहे, बिल्कुलु तव्हांजी राय असां हिते पढ़ी छॾी आहे। वॾियूं महिरबानियूं तव्हां समूरनि दोस्तनि जूं। सो अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, ऐं असां इनशाला प्रोग्राम कंदासीं। ऐं मां तव्हांखे यूरोप जे दोस्तनि खां बि मालूमात वठी ॾींदुसि त हिते जा दोस्त छा था चवनि, कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे। पहिरीं ॻाल्हि आहे हिते सिंधी त मां तक़रीबन असां 5-6 सिंधी आहियूं। हिन पूरे स्पेन में 7 करोड़ आबादी आहे, 7 करोड़ आबादी में 1 लख पंजाबी आहे। उनखां पोइ असां जेको आहे पंजाब जा माण्हू आहिनि 1 लख सवा लख। उनखां पोइ असां 5-6 माण्हू सिंधी आहियूं, कुझु 8 माण्हू हिन स्पेन जे मुल्क में। सो तमामु दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। इनशाला लाइव हूंदासीं ऐं अहिड़ियूं कचरियूं थींदियूं रहंदियूं। जानी इफ़्तिख़ार बिन मुबारक इफ़्तिख़ार वॾियूं महिरबानियूं। गुलाम नबी ख़ासि कली वॾियूं महिरबानियूं। अलाह ताला तव्हां समूरनि दोस्तनि खे आबाद रखे, ख़ुशि हुजो ऐं वधि खां वधि पंहिंजी राय ॾिजो ऐं प्रोग्राम में ॿुधाइजो त कहिड़ी पार्टी खे वोट ॾिजे। वॾियूं महिरबानियूं। GSM।